प्यारा दोस्तों, मां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। त दोस्तों, कुछ ॾींहं पहिरीं मुंहिंजे प्यारनि दोस्तनि, मुंहिंजे प्यारनि शागिर्दनि मूंखे कमेंट्स में ॿुधायो त सर तव्हां पार्टिसिपल खे सवली सिंधी ऐं आसान लैंग्वेज में सेखारियो। त अॼु मां तव्हांखे पार्टिसिपल पढ़ाइण लाइ वञी रहियो आहियां ऐं मूंखे 100% यकीन आहे का बि पार्टिसिपल जी वीडियो खे ॾिसण जी हरगिज़ ज़रूरत न पवंदी। ऐं पार्टिसिपल बिल्कुलु मां तव्हांखे आसान ऐं सवली लैंग्वेज में सेखारण वारो आहियां। त विदाउट टाइम वेस्टिंग अचो त पार्टिसिपल खे। त दोस्तों, अॼु जो असांजो टॉपिक आहे पार्टिसिपल। पार्टिसिपल त पहिरीं अचूं था त पार्टिसिपल लफ़्ज़ जी माना छा आहे। त पार्टिसिपल यानी डबल पार्ट्स ऑफ स्पीच। अहिड़ो लफ़्ज़ जेको ॿ फंक्शन करे, ॿ पार्ट्स ऑफ स्पीच जा फंक्शन करे। जहिड़े तरीक़े सां टोटल जेकी पार्ट ऑफ स्पीच जेके आहिनि उहे 8 आहिनि, नाउन खां वठी इंटरजेक्शन ताईं, जेके तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे। त पार्टिसिपल यानी अहिड़ो पार्ट, अहिड़ो लफ़्ज़ जेको लैंग्वेज में, जेको सेंटेंसिस में, जेको सेंटेंसिस जी स्ट्रक्चर आहे उन में 2 फंक्शन करे। हिकिड़ो तो ऑलरेडी वर्ब हूंदो आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे, ऐं ॿियो जेको हूंदो आहे हू एडजेक्टिव बि थींदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं पार्टिसिपल जेका हिकिड़े नाउन जो फंक्शन बि करे थो। त हर पार्टिसिपल, हर वर्ब एज ए वर्बल नाउन तौर बि सेंटेंसिस में यूज़ थींदो आहे। हाणे मिसाल तौर हिकिड़ो असां हिते लफ़्ज़ लिखूं, ब्रीक माना तोड़ण, ठीकु आहे। ब्रोक माना तोड़ियो, ब्रोकन जेका वर्ब जी थर्ड फॉर्म आहे, ऐं ही आहे असांजो V4, ही आहे असांजो V3 यानी वर्ब जी थर्ड फॉर्म, ही आहे असांजी V2 यानी वर्ब जी सेकंड फॉर्म, ही आहे असांजी V1 यानी वर्ब जी फर्स्ट फॉर्म। त पार्टिसिपल यानी पार्टिसिपल जेके ठहंदा आहिनि उहो वर्बनि मां ठहंदा आहिनि। हाणे वर्ब जी जेका थर्ड फॉर्म आहे उन खे चइबो आहे पास्ट पार्टिसिपल। वर्ब जी जेका फोर्थ फॉर्म आहे यानी जंहिंखे पाण V4 शॉर्टली चऊं उन खे चइबो आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल। हाणे अचूं था त पार्टिसिपल, इहो त असांखे ख़बर पइजी वई त पार्टिसिपल जेके ठहंदा आहिनि उहे वर्ब जी फॉर्म जेके आहिनि, वर्ब जी थर्ड फॉर्म ऐं फोर्थ फॉर्म उन जा नाला आहिनि। हिकिड़े वर्ब जी फोर्थ फॉर्म खे चइबो आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल ऐं वर्ब जी थर्ड फॉर्म खे चइबो आहे पास्ट पार्टिसिपल। ऐं जेको पार्टिसिपल हूंदो आहे उहो लैंग्वेज में 2 फंक्शन कंदो आहे। हिकिड़ो त हू वर्ब हूंदो आहे, ऑलरेडी वर्ब हूंदो आहे, जीअं असां जेका वर्ब जी थर्ड फॉर्म जेका यूज़ कंदा आहियूं उहो कंहिं बि परफेक्ट टेंस में या असां पैसिव वॉइस में यूज़ कंदा आहियूं। ऐं वर्ब जी जेका फोर्थ फॉर्म आहे ब्रेकिंग, हिते असां लिखियो आहे, एग्जांपल तव्हांजे साम्हूं आहे। ही जेको वर्ब जी फोर्थ फॉर्म आहे हू या त कंटिन्यूस टेंस में यूज़ थींदी आहे या त कंहिं बि परफेक्ट कंटिन्यूस टेंस में यूज़ थींदी आहे। ऐं ॿियो ॻाल्हि हिकिड़ी यादि रखिजो त V4 जेका आहे इहो एज़ ए वर्बल नाउन या एज़ ए जेरन तौर बि सेंटेंसिस में यूज़ थींदी आहे। उहो बि मां तव्हांखे इन लेक्चर जे लास्ट में मां तव्हांखे सेखारण वारो आहियां। पर पहिरीं अचूं था त पार्टिसिपल जा फंक्शन घणा आहिनि। हाणे असांखे एसी ताईं ॻाल्हि बिल्कुलु क्लियर थी वई आहे त पार्टिसिपल यानी डबल पार्ट ऑफ स्पीच, अहिड़ो लफ़्ज़ जेको पार्ट ऑफ स्पीच जा 8 हिस्सा आहिनि, उन्हनि जे 2 पार्ट ऑफ स्पीच यानी उन्हनि जा 2 पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि, उन्हनि जो सेंटेंसिस में फंक्शन करे। पार्टिसिपल हिकिड़ो त ऑलरेडी वर्ब आहिनि, जीअं ब्रेकिंग जेका असां परफेक्ट टेंस में यूज़ कंदा आहियूं, पर ही एज एन एडजेक्टिव तौर बि यूज़ थींदो आहे अकॉर्डिंग टू पार्टिसिपल। त हाणे असां ईंदासीं त पार्टिसिपल जा काइंड घणा आहिनि। त दोस्तों, पार्टिसिपल जा जेके काइंड आहिनि उहे आहिनि 3। उहे घणा क़िस्म आहिनि पार्टिसिपल जा? पार्टिसिपल जा क़िस्म टोटल आहिनि 3। पहिरियों पार्टिसिपल जो क़िस्म आहे उन खे चइबो आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल, प्रेज़ेंट पार्टिसिपल। ऐं ॿियो जेको पार्टिसिपल जो क़िस्म आहे उन खे चइबो आहे पास्ट पार्टिसिपल, प्रेज़ेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल। ऐं टियों जेको इन जो क़िस्म आहे, तव्हां सोचो पिया त फ्यूचर पार्टिसिपल थींदो, त ईअं हरगिज़ न आहे। त इन जो टियों जेको क़िस्म आहे उन खे चइबो आहे परफेक्ट पार्टिसिपल। छा चइबो आहे दोस्तों? परफेक्ट पार्टिसिपल। त ही थी विया पार्टिसिपल जा 3 क़िस्म। पहिरियों आहे इन जो प्रेज़ेंट पार्टिसिपल, ॿियो इन जो आहे पास्ट पार्टिसिपल, टियों इन जो आहे
परफेक्ट पार्टिसिपल। पार्टिसिपल जे इंट्रोडक्शन तव्हांखे ख़बर पइजी हुई त पार्टिसिपल यानी वर्ब जो थर्ड फॉर्म ऐं वर्ब जी फोर्थ फॉर्म। ऐं इहो सेंटेंसिस में हिकिड़ो त ऑलरेडी वर्ब तौर उहो फंक्शन करे थी, यू नो वेरी वेल, ऐं ॿियो इहो एन एडजेक्टिव तौर बि यूज़ थींदी आहे। त प्रेज़ेंट पार्टिसिपल जेका वर्ब जी यानी वर्ब जी फोर्थ फॉर्म, यानी वर्ब जी फोर्थ फॉर्म या फर्स्ट फॉर्म प्लस इन फॉर्म जंहिंखे चइबो आहे, या वर्ब जी चौथी शिकिल पाण चऊं जेका कंटिन्यूअस में या परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में यूज़ थींदी आहे, या असां चऊं वी प्लस इन फॉर्म। त ही वर्ब जी जेका शिकिल आहे इन खे चइबो आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल। त हाणे असां पहिरीं अचूं था त प्रेज़ेंट पार्टिसिपल सेंटेंसिस में हिकु एडजेक्टिव तौर कीअं यूज़ थींदा आहिनि या हिकु नाउन तौर कीअं यूज़ थींदा आहिनि ऐं ही हिकिड़े वर्ब तौर कीअं यूज़ थींदा आहिनि। त पहिरीं असां अचूं था त इहो वर्ब तौर सेंटेंसिस में कीअं यूज़ थींदा आहिनि। त पहिरीं असां अचूं था प्रेज़ेंट पार्टिसिपल ते। मिसाल तौर आहे ही इज़, असां साॻी वर्ब खे खणूं था, he is breaking his toys। दोस्तों हाणे ॾिसो, he is breaking his toys यानी ही पंहिंजा रांदीगा टोड़े रहियो आहे। ही पंहिंजा रांदीगा टोड़े रहियो आहे। ही प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो आहे। हिते ही वर्ब तौर यूज़ थियो आहे, यानी प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, यानी हिते ही छा तौर यूज़ थियो आहे, हिते ही वर्ब जो फंक्शन करे पियो, यानी ही जेको प्रोनाउन आहे इन जो कमु ॾेखारे पियो कंटिन्यूअस फॉर्म में, त ही रांदीगा टोड़े रहियो आहे। त हिते कमु आहे टोड़ण जो, कमु आहे कंहिंजो, ही जो। हाणे हिते त ही थी वियो बाबा, ही त थी वियो वर्ब तौर, हिते त हिन फंक्शन कयो आहे वर्ब तौर। आई सा अ फ्लाइंग रॉकेट, यानी मूं आए सा, मूं ॾिठो अ फ्लाइंग रॉकेट, हिकु उॾामंदड़ रॉकेट ॾिठो। त दोस्तों रॉकेट जेका आहे इहो नाउन आहे, उॾामंदड़ इहो जेका हिते फ्लाइंग जेका वर्ब जी फोर्थ फॉर्म जेका यूज़ थी आहे या पार्टिसिपल यूज़ थियो आहे, इहो जेका यूज़ थियो आहे एन एडजेक्टिव तौर यूज़ थियो आहे, यानी मूं हिकु उॾामंदड़ रॉकेट ॾिठो। त हाणे असांखे हिते ख़बर पई त ही फ्लाइंग जेको आहे हिते वर्ब कोन्हे, हिते ही एडजेक्टिव आहे, हिते ही एडजेक्टिव आहे, छाकाणि त ही जेका आहे V4 जेका पाण चऊं यानी प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे। वर्ब जी हर फोर्थ फॉर्म उन खे चइबो आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल। ऐं वर्ब जी मोस्टली जेके फॉर्म्स, वर्ब जूं फॉर्मूं जेके रेयरली जेके यूज़ नाहे थींदियूं, पर अक्सर करे वर्ब जी फोर्थ फॉर्म एडजेक्टिव तौर सेंटेंसिस में यूज़ थींदी आहे। त हाणे हिते त असांखे ख़बर पई त हिते ही एडजेक्टिव तौर यूज़ थियो आहे। त हाणे मूं तव्हांखे हिते ॻाल्हि कई त हर वर्ब जी फोर्थ फॉर्म हिकिड़ो नाउन जो फंक्शन बि कंदी आहे ऐं उन खे वर्बल नाउन बि चइबो आहे या जेरंड चइबो आहे। हाणे जेरंड कीअं चइबो आहे, मिसाल तौर असां हिते हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ कयूं, सिंगिंग, सिंगिंग इज़ माई लाइफ, यानी ॻाइण मुंहिंजी ज़िंदगी आहे। त दोस्तों हिते ॾिसो, हिते सिंगिंग नाहे त वर्ब आहे, ना ही एडजेक्टिव आहे, हिते ही जुमिले में सब्जेक्टिव तौर यूज़ थियो आहे ऐं सिंगिंग जेको हिते आहे हिते ही नाउन आहे। हिते इन खे वर्बल नाउन चई सघूं था पाण या इन खे जेरंड चवंदासीं। त दोस्तों तव्हां ॾिठो त प्रेज़ेंट पार्टिसिपल हिकिड़ो वर्ब जो फंक्शन कंदो आहे। प्रेज़ेंट पार्टिसिपल जेकॾहिं कंहिं नाउन जे अॻियां अची वञे त हुते हू एन एडजेक्टिव तौर फंक्शन कंदी आहे। प्रेज़ेंट पार्टिसिपल जेकॾहिं वर्ब में सब्जेक्ट जी जॻह ते अची वठे थो त उते ही जेरंड तौर यूज़ थींदो आहे। उते छा यूज़ थींदो आहे, जेरंड तौर। त प्रेज़ेंट पार्टिसिपल खे असां पढ़ियोसीं ऐं प्रेज़ेंट पार्टिसिपल हिकिड़े वर्ब तौर फंक्शन करे थो, प्रेज़ेंट पार्टिसिपल हिकिड़े एडजेक्टिव तौर फंक्शन करे थो, प्रेज़ेंट पार्टिसिपल हिकिड़े नाउन तौर फंक्शन करे थो। त आई होप तव्हांखे प्रेज़ेंट पार्टिसिपल समझ में अची चुको हूंदो। अचूं था असां पास्ट पार्टिसिपल ते। पास्ट पार्टिसिपल ते त पास्ट पार्टिसिपल यानी वर्ब जी थर्ड फॉर्म, यानी वर्ब जी थर्ड फॉर्म, ऐं वर्ब जी थर्ड फॉर्म खे ई चइबो आहे पास्ट पार्टिसिपल। ऐं वर्ब जी थर्ड, जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त प्रेज़ेंट पार्टिसिपल जेका फंक्शन करे थो हू टे करे थो,
यानी हिकिड़ो तो वर्ब करे, वर्ब जो फंक्शन करे थो, ॿियो तो एडजेक्टिव जो फंक्शन करे थो, ऐं टियों तो नाउन जो फंक्शन करे थो। प्रेजेंट पार्टिसिपल टे फंक्शन करे थो, जिमले में वर्ब, एडजेक्टिव, नाउन। पर पास्ट पार्टिसिपल सिर्फ ऐं सिर्फ हिकिड़े एडजेक्टिव जो फंक्शन करे थो, यानी एडजेक्टिव तौर जिमले में यूज़ थींदो। ॿियो पास्ट पार्टिसिपल जो फंक्शन आहे वर्ब तौर। हिकिड़ो तो ऑलरेडी वर्ब तौर आहे जेको परफेक्ट टेंस में यूज़ थींदो आहे या पैसिव वॉइस में यूज़ थींदो आहे। ॿियो त हिन जो फंक्शन इहो आहे त ही सेंटेंसिस में हिकिड़ो एन एडजेक्टिव तौर यूज़ थींदो आहे। मिसाल तौर आए चऊं या he found a stolen car। तो दोस्तों कार जेका आहे नाउन आहे, कार आहे जेका चाहे he found his stolen car, यानी हिन पंहिंजी चोरी थियल कार, हिन खे पंहिंजी चोरी थियल कार मिली वई। त कार आहे, कार नाउन आहे, कार आहे पर चोरी थियल कार। स्टोलन जेका आहे हिते वर्ब जी थर्ड फॉर्म आहे जेको हिकिड़े एडजेक्टिव तौर सेंटेंसिस में यूज़ थिए पई। ॿियो असां सेंटेंस वठूं, आई सा अ ब्रोकन रॉकेट। आई सा ए ब्रोकन रॉकेट, यानी आई सा मूं ॾिठो अ ब्रोकन रॉकेट, हिकु टुटल रॉकेट, हिकु टुटल भगल। ब्रोकन जग पाण चऊं, ब्रोकन कार चऊं, ब्रोकन फैन चऊं, ब्रोकन मोबाइल चऊं, यानी टुटल मोबाइल, टुटल पखो, टुटल कार। त ही चलो आए सा यानी मूं ॾिठो अ ब्रोकन रॉकेट। त रॉकेट जेका आहे नाउन आहे ऐं ब्रोकन जेका हिते एडजेक्टिव तौर यूज़ थियो आहे जेको हिन रॉकेट जी क्वालिटी ॿुधाए पियो, समथिंग अबाउट रॉकेट, दैट रॉकेट इज ब्रोकन, यानी रॉकेट जेका आहे इहो टुटल आहे। त हिते ही नाउन इन वर्ब जी थर्ड फॉर्म जेका हिते एडजेक्टिव तौर यूज़ थियो आहे। त दोस्तों हाणे वरी भी हिते कंफ्यूजिंग जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं प्रेज़ेंट पार्टिसिपल बि हिकिड़ो एडजेक्टिव तौर यूज़ थिए थो, प्रेज़ेंट पार्टिसिपल बि हिकिड़े एडजेक्टिव तौर यूज़ थिए थो, परफेक्ट पास्ट पार्टिसिपल बि हिकिड़े एडजेक्टिव तौर यूज़ थिए थो। हाणे असांखे ख़बर कीअं पए त असां कहिड़े सेंटेंस में वर्ब जी थर्ड फॉर्म वारो पास्ट पार्टिसिपल यूज़ कयूं या प्रेज़ेंट पार्टिसिपल यूज़ कयूं। हाणे ॾिसो हिते मूं फ्लाइंग लगायो आहे ऐं हिते मूं ब्रोकन लगायो आहे, यानी इहो छा मसलो आहे, माना इन्हनि खे असां सेंटेंसिस में कीअं यूज़ कयूं। त इहो बिल्कुलु ई ईज़ी आहे। जॾहिं बि हाणे इहा ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधिजो त जॾहिं बि तव्हांजो सेंटेंस कंटिन्यूअस फॉर्म में हुजे, यानी हलंदड़ फॉर्म में हुजे, त हुते तव्हां फ्लाइंग यानी इंग फॉर्म वारो लॻाईंदो, यानी इंग फॉर्म वारो कॉन्सेप्ट या प्रेज़ेंट पार्टिसिपल यूज़ कंदो। मिसाल तौर असां चऊं आई सा ए फ्लाइंग रॉकेट, यानी मूं हिकु उॾामंदड़ रॉकेट ॾिठो। त दोस्तों हिते ॾिसो उॾामंदड़ रॉकेट यानी हिकिड़ी मूं कंटिन्यूअस फॉर्म में ॾिठो, रॉकेट ॾिठो पर उॾामींदे, ठीकु आहे, मूं रॉकेट खे उॾामींदे ॾिठो। आई सा ए फ्लाइंग रॉकेट यानी मूं हिकु उॾामींदे रॉकेट खे ॾिठो पर टुटल रॉकेट। हिते माना कमु उहो असांजो कंप्लीट आहे। त वर्ब जी थर्ड फॉर्म असां उते यूज़ कंदासीं जॾहिं उहो कमु हुनजो ऑलरेडी माना कंप्लीटेड हुजे। त कंटिन्यूअस फॉर्म में जॾहिं तव्हांखे एडजेक्टिव यूज़ करणो आहे त तव्हां प्रेज़ेंट पार्टिसिपल वारो यूज़ कंदो, ऐं जॾहिं परफेक्ट एक्शन या मुकमल एक्शन में जॾहिं तव्हां को एडजेक्टिव पार्टिसिपल खे यूज़ कयो था त तव्हां पास्ट पार्टिसिपल वारो एडजेक्टिव यूज़ कंदो। त आई होप तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो ऐं तव्हांखे ॻाल्हियूं मुंहिंजूं सम्झ में 100% ईंदियूं हूंदियूं ऐं तव्हांखे मुंहिंजे ख़्याल सां अञा ताईं का बि अहिड़ी कंफ्यूजिंग न रहणु खपे। पर वंस अगेन असां वरी बि थोरो हिन खे मिटाए तव्हांखे मां थोरा एग्ज़ाम्पल ॿुधाए वठां थो। दोस्तों हिते हिन एग्ज़ाम्पल हिकिड़ी में सम्झी वञो त प्रेज़ेंट पार्टिसिपल किथे यूज़ थींदो, पास्ट पार्टिसिपल किथे यूज़ थींदो। आई सा हिम स्टीलिंग कार। दोस्तों हिते हिन एग्ज़ाम्पल में ॾिसो असां हिते प्रेज़ेंट पार्टिसिपल जेको वारो एडजेक्टिव यूज़ कयो आहे छाकाणि त अॻियां नाउन लॻो पियो आहे। त आई सा हिम स्टीलिंग कार यानी मूं हिन खे कार चोराईंदे ॾिठो। त हीउ कमु ॾिसो हिन जो कंटिन्यूअस माना मूं चोराईंदे ॾिठो, मूं जेसिताईं ॾिठो उहो कंटिन्यूअस में हो। त हाणे मूं तव्हांखे चयो त जेका हीउ तव्हां कंटिन्यूअस में लॻाईंदो ऐं पास्ट पार्टिसिपल जेको आहे वर्ब जी थर्ड फॉर्म उहो जॾहिं तव्हांजो कमु मुकमल आहे तॾहिं तव्हां यूज़ कंदो। मिसाल तौर आई सा अ
स्टोलन कार। त ॾिसो हिते बि एडजेक्टिव है, हिते बि एडजेक्टिव है, पर ही जुमिलो असांजो कंटिन्यूस में आहे। मूं हिनखे कार चोराईंदे ॾिठो तॾहिं असां वर्ब जी फोर्थ फॉर्म यूज़ कई आहे। ऐं ही जुमिलो असांजो मुकमल आहे। मूं हिकु चोरायल कार ॾिठी, यानी कार वो ऑलरेडी चोरी थी चुकी है। चोरायल कार या ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, वो ऑलरेडी चोरी थी चुकी आहे, वो कमु उन जो चोरी थियण वारो मुकमल थी चुको आहे। तॾहिं वो उन में जेका वर्ब जी फॉर्म जेका यूज़ थींदी उहो V3 वारी, या असां उनखे पास्ट पार्टिसिपल चऊं, ही फॉर्म यूज़ थींदी। त हियो हो प्रेजेंट पार्टिसिपल, हियो पास्ट पार्टिसिपल। हाणे असां अचूं था परफेक्ट पार्टिसिपल। परफेक्ट पार्टिसिपल ते ऐं मूं तव्हांखे जेरेंड बि सेखारे छॾियो। त हाणे इन्हनि जा ॿिया बि नाला इहे आहिनि। हिकिड़ो खे चऊं वर्बल एडजेक्टिव। प्रेजेंट पार्टिसिपल खे वर्बल एडजेक्टिव बि चइबो आहे ऐं हिनखे वर्बल नाउन बि चइबो आहे। हिनखे असां छा चइबो आहे? वर्बल नाउन। छाकाणि त इहो नाउन मां अहिड़ो वर्ब जेका नाउन में ठाहियो वञे, ऐं हिनखे वर्बल एडजेक्टिव बि चइबो आहे, ऐं हिनखे जेरंड बि चइबो आहे। जेरंड यानी इसम में मुसद्दर, ठीकु आहे, यानी कि नाउन तौर जॾहिं सेंटेंसिस में फंक्शन करे। त हाणे असां अचूं था परफेक्ट पार्टिसिपल। त परफेक्ट पार्टिसिपल कीअं यूज़ थींदा आहिनि? जेकॾहिं तव्हां इन जो स्क्रीनशॉट वठणु चाहियो था त वठी छॾियो, ठीकु आहे। हैविंग प्लस V3 इहो हिन जो फार्मूलो आहे। हैविंग प्लस V3 यानी जॾहिं बि असां सेंटेंसिस में या जॾहिं बि जुमिले असां हिकिड़ो कमु मुकमल करी, सब्जेक्ट हिकिड़ो कमु मुकमल करी ॿियो कम जी शुरूआत करे, हिकिड़े कम खे मुकमल करी ॿिए कम जी शुरूआत करे, हुते जेका परफेक्ट पार्टिसिपल यूज़ थींदो आहे। मिसाल तौरु आउं मानी खाई पोइ तोखे कॉल कयां थो। आउं मानी खाई पोइ तोखे कॉल कयां थो। त मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो फार्मूलो। असां चवंदासीं हैविंग eaten meal I call you। यानी मानी खाई आउं पोइ तोखे कॉल कयां थो। हैविंग eaten meal I call you। हैविंग finished my copy, हैविंग finished my work I will come to you। यानी मुंहिंजो कमु मुकमल करी आउं तोॾां ईंदुसि। हैविंग written my copy, मुंहिंजी कॉपी लिखी I will come to play, माना मुंहिंजी कॉपी लिखी आउं खेॾण लाइ वेंदुसि, ठीकु आहे। हैविंग वॉश्ड माई हैंड I eat, you have to eat meal, यानी हथ धोई पोइ तव्हांखे मानी खाइणु घुरिजे। त अहिड़े हवाले सां परफेक्ट पार्टिसिपल तव्हां जॾहिं यूज़ कंदो जॾहिं तव्हां को कमु हिकिड़ो कमु मुकमल करी ॿिए कम जी शुरूआत करियो। परफेक्ट पार्टिसिपल और कॉन्सेप्ट जॾहिं यूज़ कंदासीं जॾहिं असां को कमु मुकमल करी, यानी हिकिड़ो कमु मुकमल करी असां ॿिए के कम जी शुरूआत कयूं।